जॾहिं वसीला फुरे पंजाब पंहिंजो पाण खे ठाहींदो ऐं सिंधी क़ौम जा वसीला उन जे कतब न ईंदा त समाज में हिकिड़ी बेगानगी थींदी। इख़लाक़ियात समाज जी जेके आहिनि क़ौमी रिवायतूं जेके आहिनि टुटंदियूं आहिनि, भुरंदियूं आहिनि। छाकाणि त सिंधी समाज जूं जेके तारीख़ी क़ौमी रिवायतूं आहिनि सो समाज जेको असांजो ज़रई जेका मईशत आहे उहा हाणे बर्दाश्त नथी करे सघे। माण्हू वधिया आहिनि, पाणी घटिजी वियो हलियो, दरियाह ते कब्ज़ो हिकिड़े पासे थी वियो आहे, माना ज़मीनूं जेके 100 एकड़ वारे जूं 20 एकड़ बि कोन्दियूं थियनि ऐं उहो माण्हू जेको 100 एकड़ वारो आहे उन जा आदमशुमारी जे करे 50 हूंदा हाणे 200 थी वञनि। माना भाती ज़मीन घटि थींदी, बेरोज़गारी थींदी त समाज जी इख़लाक़ियात उहे क़दुर उहे सभु शयूं फना थी वेंदियूं। इहा रियासत जी हिकिड़ी सोचियल सम्झियल हिकिड़ी साज़िश आहे। जीअं धाणेल फैक्टर सिंध में हो, मूं हुन ते इलाही दफ़ा ॻाल्हायो आहे। धाणेल फैक्टर जेको आहे हिननि पैदा कयो रियासत पाण, पोइ प्रोपेगेंडा कयूं सिंधी त होते ई धाणेल बाबा बेरोज़गारीअ में ज़मीनूं जीअं मां चवां थो त बनियुनि ते पाणी न हूंदो, शहरी कारखाने में मज़दूरी न मिलंदी, असां वारा कम्यूनिस्ट वरी अला हिननि खे हयाती जे सॼी दुनिया अची मज़दूर असीं ॿाहिरि रहूं पाण में। अब ॿाहिरि हूंदो पोइ चीपो जे कराची जा कारखाना आहिनि उन में ॿियनि सूबनि जा माण्हू हूंदा, पंजाबी हूंदा, पठाण हूंदा, अफ़गानी हूंदा, बर्मी हूंदा, बंगाली हूंदा, चई मज़दूर आहिनि ॿाहिरि आहिनि। इन करे तव्हांखे पंहिंजा नसीराबाद जा जेके बेरोज़गार नौजवान आहिनि इहे नज़र नथा अचनिव। मुसीबत पए सिंध जो नौजवान हारी जेको बेदख़ल थियो आहे, पाणी पंजाब कब्ज़ो कयो आहे, उनजे करे कारखाना जेके असांजा सिंध में आहिनि उते सिंधी हारी बेरोज़गारी जी सूरत में मज़दूर थिए, कन्वर्ट थिए मज़दूर में, शऊर अचे, शहर ॾांहुं मुंतक़िल थिए, शहरी सेंस जुड़ेसि, उते तव्हांजो मज़दूर सॼी दुनिया जा ॿाहिरि आहिनि, उहो माना मज़दूर उते जेको असांजो इस्तेहसाल वेठो करे, वॾेरो पंजाब जी दलाली वेठो करे। सूरत में हींअर जेका मुसीबत आहे साम्हूं आबादी पासे में अचे कयो छाजे लाइ था कयो? इन करे त पाणी पंजाब बंदि कयो आहे, सिंध दरिया खां परे वीरान थी आहे। ज़मीनूं बच्चनि जो रियासत ॿेलनि ऐं दरियाह जे पेट वारियूं जेके ज़मीनूं आहिनि उते फ़ौज ऐं रेंजर्स खे विहारणु थी चाहे। इन करे सिंधी क़ौम जो मजबूरीअ में जेके माण्हू उते फ़सुलु कनि था उन्हनि समूरनि फ़सुलनि जी भेल करे छॾी अथनि। अन्न जेको आहे, जेको असांजो पेट जो जेको आहे सो ॻबो आहे, उहो असांखां असांजी क़ौम खां खचियो पियो वञे। ऐं इनक्रोचमेंट जेका आहे उन जे आड़ में सिंध जे यानी नंढनि नंढनि शहरनि में उहे वाह जे किनारे ते हुजनि, दरिया जे पासे में हुजनि या शहरनि, यानी इनक्रोचमेंट जे उन आड़ में बहाने सां उज़ुर ॾेई करे सिंधी माण्हुनि जा अझा जेके आहिनि ड्राथा पिया वञनि। यानी एॾी तकलीफ़ थी थिए, मासूम ॿारनि जूं उहे कीहूं रड़ियूं सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदो, असांजूं माऊं भेणूं कीअं जेके उन्हनि जूं जेके आहिनि से दाहूं ऐं कूकूं आहिनि, ॿारनि जूं बुज़ुर्ग जेके आहिनि कहिड़ी हिकिड़ी बेवसीअ जे उन कैफ़ियतूं जेके उनजे अखियुनि मां जेका बेवसी ऐं क़यामत जा जेके मंज़र आहिनि से पिया था नज़र अचनि। यानी दरिया जे किनारे वारा फ़सुल उहे सभु तव्हां जेको आहे सो भेलायो पिया, मथां जेको आहे उन्हनि जी ट्रैक्टर पिया हलारायो,
इनक्रोचमेंट जे बहाने अड़ में सिंधी माण्हुनि जा घर ऐं उन्हनि जूं जेके अझा जेके आहिनि उहे तव्हां वीरान ऐं बर्बादु पिया कयो। यानी को हाणे त पीपल्स पार्टी जा वॾेरा हुकूमत उन्हनि जी आहे, पर उहे हिकिड़ो लफ़्ज़ बि नथा कुछनि, छाकाणि त हे हिकिड़ो देशद्रोही तबिको आहे। हिकिड़ो माण्हू जंहिं सॼी ज़िंदगी किथे अगरि नौकिरी कई या मूं वटि इलाही इतला आया आहिनि, घर ठाहिण जी जेका पैसा जो हेॾी वॾी मालामाल सिंध आहे, जिन जा बि तव्हां घर ठाथा आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं तव्हां सम्झो था त गैर क़ानूनी आहिनि, जेतिरा गैर क़ानूनी आहिनि उहो तव्हां उन्हनि जी ॻणप कयो, उनखे मुतबादिल प्लाट ॾियो, उन्हनि जे घरनि जी जेको आहे क़ीमत ॾियो, ऐं नतीजे में पोइ तव्हां उन्हनि खे अल्टीमेटम ॾियो त बाबा हे तव्हांजा पैसा, हे तव्हांजा जेको आहे प्लाट हाणे 3 महीननि में या 6 महीननि खां पोइ तव्हां पंहिंजे उन मुतबादिल लॾे वञो, छाकाणि असीं हीअ शइ जेका असां ज़रूरी आहे ठाहींदासीं। पर निधण को करे माण्हुनि खे छॾियो था। बेवसी ऐं बेहसीअ जी इन खां वधीक कहिड़ी कैफ़ियत आहे त वॾेरो सिंध जो जेको आहे पंहिंजे घर में आराम सां वेठो आहे, सिंधी क़ौम पंहिंजे कणिक जे दाणे जे लाइ सिके, पंहिंजे अझे जे लाइ सिके, ऐं सिंध जी क़ौमी तहरीक ख़ामोश थी वेहे, इहा शइ हाणे कंहिं बि सूरत में क़बूल न पई। कोर्ट जो हुकुम आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हाई कोर्ट सिंधी क़ौम खे ग़ुलाम बनाइण जा हिकिड़ा हरबा इदारा आहिनि, असीं उन्हनि खे नथा तस्लीम कयूं। यानी ॿिली मरी वई आहे सभिनि जी, को बि माण्हू कुछण जे लाइ तयारु न आहे त चईंदा या जेको आहे तोहीन अदालत नथी पए, बाबा माण्हुनि सां गॾु बीहंदो या तव्हां पंहिंजे डप सां गॾु बीहंदो। सिंधी क़ौम जो अलाह तलह तबाह पियो थिए, उन जा फ़सुल पिया वीरान कया वञनि, उन्हनि खां अझा पिया खसिया वञनि, ऐं कोर्ट जे यानी केॾी वॾी पंजाब जी ॾिसो शातिर पाई त ॾिसो न, कोर्ट खां इहो जेको फ़ैसिलो कराए अथनि, नतीजे में जेके बि ठिड़क ठॻीअ वारा क़ौम परस्त या बिना क़ौम परस्त जेके सियासतदान आहिनि, सभिनी जी ॿिली मरी विया हली। पर असीं जीअं सिंध मुतहदा महाज़ मां सिंधी क़ौम खे ॿुधायां थो, असीं पंहिंजे क़ौम खे निधण को न छॾींदासीं। सिंध अक जी माखी कान्हे जो कोर्ट ऑर्डर ॾींदी ऐं असीं जेको आहे चुप करे वेही रहंदासीं, फ़ौज जेका अचे घर जी घर ठाहींदी असीं चुप करे वेही रहंदासीं, रेंजर्स बुलडोज़र काहे ईंदी ऐं फसल तबाह कंदी असीं चुप करे वेही रहंदासीं, न, ईअं न थींदो, कॾहिं बि न थींदो। इन करे मां अॼु सिंध जे नौजवाननि ऐं बाशऊर जेके बि सिंधी क़ौम खे चवां थो त पंहिंजे पंहिंजे शहरनि में ऐं हारी ॿुधो, बाबा ॻाल्हि इहा आहे त कोर्टूं, मां पंहिंजे सिंधी क़ौम खां थो पुछां, इहा साॻी कोर्ट आहे न जंहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ॾिनी, छा सिंधी क़ौम भुट्टे खे ॾोहारी सम्झे थी? सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो हामी हो, 73 जो आइन ॾिनो, सिंधी क़ौम खे पंजाब जे ग़ुलामीअ में धिकियो, जेको कुझु, पर मरी केरु वञे न उन सां दुश्मनी करणु भाड़ीअ जो कमु आहे, असीं भाड़िया न आहियूं क़ौम परस्त। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे इन्हनि कोर्टुनि फांसी ॾिनी, ज़ुल्फ़कार अली भुट्टो बेॾोही हो, सिंध जे सिंधी क़ौम ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे बेॾोही सम्झे थी न अॼु, जेकॾहिं कोर्ट जे इन अॼोके फ़ैसिले खे त बाबा इनक्रोचमेंट जे नाले में जेके असांजा घर पिया ठाथा वञनि, असांजे फ़सुलनि खे वीरान कयो पियो वञे, इन ते जेकॾहिं असीं ख़ामोश थियूं, उन जो मतिलबु आहे त छा सिंधी क़ौम इहा ॻाल्हि तस्लीम थी करे त पोइ भुट्टे खे फांसी जेका ॾिनी कोर्ट उहा बि जाइज़ हुई? जाइज़ कान हुई, भुट्टो बेॾोही हो, कोर्ट नाइंसाफ़ी कई, छाकाणि त कोर्ट पंजाबियुनि जी हुई, पंजाब जी तर्जुमान हुई, फ़ौजुनि जी तर्जुमान हुई। अॼु बि कोर्टूं ऐं हुकूमतूं पंजाबी फ़ौज ऐं पंजाबी मफ़ादनि जे लाइ कमु थियूं कनि।
इन करे कोर्टुनि जे अहिड़े फ़ैसिले ते डप में चुप करे वेही रहूं ऐं सिंधियुनि जा घर बि ड्रहनि पिया, बनियूं वीरान थियनि पियूं। मां थो क़ौम खां पुछां बाबा, सुभाणे पाकिस्तान जी माना पंजाब जी सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो करे त सिंधी क़ौम खे ॿेड़नि में चाढ़े एथोपिया अफ्रीका में जेको आहे सो छॾे अचो, तव्हां चवंदो हा कोर्ट जो हुकुम आहे, बिस्मिल्लाह, अखियूं पूरे जेको चढ़ी पवंदासीं? न, मज़ाह में त कंदासीं त सिंध असांजो वतन आहे।